हैदराबाद सेहत खाते पारां हैदराबाद में जारी वर्ल्ड इम्यूनाइजेशन वीक की पुॼाणीअ ते गवर्नमेंट अस्पताल कासमाबाद में तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ्फार सुमरो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर लाला जाफर पठान, ADHO इमदाद चन्ना, मेडिकल सुप्रिटेंडेंट गवर्नमेंट अस्पताल कासमाबाद डॉक्टर नियाज बबर, WHO जे डॉक्टर धनी बख्श, डॉक्टर अब्दुल्ला निजामानी, डॉक्टर नेज मेमण, डॉक्टर नज़ीर अब्बासी, डॉक्टर उज़मा मेमण, डॉक्टर सुमेरा भुट्टो, डॉक्टर बिस्मा ॿियनि शिरकत कई। उन मौके ते DHO हैदराबाद लाला जाफर पठान चयो त वर्ल्ड इम्यूनाइजेशन वीक मई जे आख़िर में समूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। वर्ल्ड इम्यूनाइजेशन जो हफ़्तो मल्हाइण जो सबबु मासूम ॿारनि खे दाइमी बीमारियुनि खां बचाव लाइ ख़ासि टिका लॻाइण हूंदो आहे। हिन चयो त नंढनि ॿारनि में पैदाइशी कमज़ोरीअ जो मर्ज़ वधंदो पियो वञे, जंहिंजो सबबु ख़ुराक जी खोट समेत मुख़्तलिफ़ सबब आहिनि, जंहिंखां ॿारनि खे बचाइण लाइ साल में हिकु दफ़ो इहा मुहिम हलाई वञे थी। हिन चयो त वर्ल्ड इम्यूनाइजेशन जो हफ़्तो मल्हाइण दौरान हैदराबाद ज़िले में 11,500 ॿारनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जा टुका लॻाया विया आहिनि।